अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों पूरी अपडेट ॾींदा आहियूं तव्हांखे। मां ॿुधाईंदो हलां त हाणे रहज़न वारा चुप करे न वेंदा। जो भाउ वियो आहे हू अली ख़ान जे लाइ बि मुसीबत तयारु कयूं वेठा आहिनि। बहरहाल कंहिं न कंहिं तरीक़े सोडल या मुराद पंहिंजे यानी अली ख़ान खे छॾाइण में इन किस्तनि में कामयाबु थी वेंदा ऐं अली ख़ान खे रहज़न खे मारण न ॾींदा, अली ख़ान खे बचाए वठंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त गुलपरी जेका आहे इहा थी सघे थो इन छोकिरी कूंज सां यानी ककर जी भेण सां हितां निकिरी वञे, उहा हितां ट्रल करे त इहे ॿई मतां हितां निकिरी वञनि सिधो। जॾहिं मंसूर ख़ान वापसि अचे पोइ उन वटि वञी पनाह वठनि। अचण वारे एपिसोडनि में जेको आहे इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं सोडल बि थी सघे थो अॻी किस्त में जंहिंमें टाइम घर में दाख़िल थिए थो उन जो बि कंहिंसां नंदू बदू फायरिंग जो मुक़ाबिलो मथां थिए ऐं मुराद बि हाणे आसरो लाहियूं वेठो आहे ऐं शाहनवाज़ ख़ान जी गेम सभिनी जे कंध में पइजी चुकी आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। जे वीडियो सुठी लॻे त महिरबानी करे लाइक हिन खे सब्सक्राइब ऐं शेयर बि ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।